नाज़रीन, खानपुर महर वेझो सांजड़ो बोज़दार वारे इलाइक़े में बोज़दार बिरादरी जे ॿिनि जड़ींदड़ धुरियुनि में ठाह लाइ मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो। धुरियुनि पारां मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे जल्द फ़ैसिलो करण जो राज़पो ॾेखारियो वियो ऐं कुझु ॾींहं अंदरि फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु करण जा बि इम्कान आहिनि। वधीक तफ़सील इन रिपोर्ट में। खानपुर महर वेझो सांजड़ो बोज़दार वारे इलाइक़े में बोज़दार बिरादरी जे ॿिनि जड़ींदड़ धुरियुनि में ठाह लाइ मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो। धुरियुनि पारां मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे जल्द फ़ैसिलो करण जो राज़पो ॾेखारियो वियो ऐं कुझु ॾींहंनि अंदरि फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु करण जा इम्कान बि ज़ाहिर कया विया आहिनि। मेड़ मिंथ काफ़िले में मीर हज़ार ख़ान बोज़दार, ज़मान ख़ान बोज़दार, अदनान ख़ान बोज़दार, शबीर शाह, कलंदर बख्श गडानी, जमाल गबोर, सरदार मुमताज़ ख़ान पिताफ़ी, जानी पिताफ़ी, सरदार हुसैन मलिक समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा चङा मुड़िस वॾे अंग में धुरियुनि वटि पहुता। बोज़दार बिरादरी जे झेड़ींदड़ धुरियुनि में ठाह लाइ मेड़ मिंथ काफ़िले में शामिल अॻवाननि ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि सां ॻाल्हियूं करे खेनि ठाह लाइ मिंथ कई। बोज़दार बिरादरी जे ॿिन्ही धुरियुनि बचल बोज़दार ऐं सावल बोज़दार जे धुर में पुराणो खूनी तकरार हलंदड़ हो। यादि रहे त ॿिन्ही धुरियुनि जा हिन वक़्त ताईं 4 ॼणा क़तल थी चुका आहिनि। बचल बोज़दार वारे धुर जा नज़ाकत बोज़दार ऐं ज़मीर बोज़दार, जॾहिं त सावल बोज़दार वारे धुर जा नज़र बोज़दार ऐं सेंदल बोज़दार क़तल थी चुका आहिनि। ॿिन्ही धुरियुनि जा 7 माण्हू बि ज़ख़्मी थी चुका आहिनि, जिन में 3 नींगरियूं ऐं 4 नौजवान शामिल आहिनि।